एस्टेब्लिशमेंट चाहे थी त असेंबलियूं ऐं माण्हू उन जी मर्ज़ी मूजिब हुजनि, पर ईअं मुल्क न हलंदो। ईंदड़ ॾींहनि में सिस्टम अंदरि वेठल माण्हू रोअंदा, असां सिस्टम खां ॿाहिरि आहियूं पर मुल्क अंदरि वेठल आहियूं। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी पिशावर कॉन्फ्रेंस संदसि चवणु हो त इलेक्शन में कामयाब उहे थिया जिन जा चांसिस न हुआ। चाहियूं था त मुल्क में समूरा मामला बहितर तरीक़े सां हलनि। निगरान वज़ीर आज़म क़ौमी असेंबली जो इजलास घुराइण लाइ सदर खे ॿीहर एडवाइस मोकिले छॾी। 16हीं क़ौमी असेंबली जो इफ़्तिताही सेशन घुराइण में सदर मुमलिकत जे एतिराज़ ते निगरान वज़ीर आज़म सदर खे ॿीहर एडवाइस मोकिलण सां गॾु क़ौमी असेंबली सेक्रेटेरिएट खे इजलास तलब करण जो अख़्तियार ॾेई छॾियो। एडवाइस में चयो वियो आहे त आइन तहत चूंडुनि जे 21 ॾींहनि अंदरि इजलास तलब करणु आइनी डेडलाइन आहे। सदर आइन में ॾेखारियल डेडलाइन मूजिबि क़ौमी असेंबली जो इजलास घुराए। सदर आरिफ अलवी क़ौमी असेंबली जो इजलास न घुराए आइन जी भञगड़ी कई आहे। सदर ते बेएतमादी वक़्तु असेंबली टोड़ण ऐं आइन मूजिबि क़ौमी असेंबली जो इजलास न कराइण जो केस दाख़िल करणु घुर्जे। उमीद आहे त स्पीकर इजलास घुराए आइनी ज़िम्मेवारी पूरी कंदो। आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर चूंडिजी वेंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, असां फ़ैसिलो कयो हो त जेको वोट घुरण ईंदो उनखे वोट ॾींदासीं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारनि वोट लाइ राब्तो ई न कयो। अॼु ताईं कंहिं बि अदालती मुआविन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सज़ा खे दुरुस्त करार नाहे ॾिनो। अदालतुनि में वकीलनि सबूतनि जा ढिग पेश कया आहिनि त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बेगुनाह हो। साबित थी चुको आहे त भुट्टो जी फाही अदालती क़त्ल हो। उमीद आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में असांखे इंसाफ़ मिलंदो। अलवी साहब अब अगले हफ्ते के बाद वो हमारे डांस संभाल सकेंगे। जो प्रेसिडेंसी है उसकी बस की बात नहीं। वैसे आपको मालूम है कि सदर पाकिस्तान का इम्यूनिटी होता है। काफ़ी ऐसे कुछ केसेस है मेरे ख्याल में जो अब लीगल मसाइल बनेंगे अलवी साहब के। और आरिफ अलवी साहब आइन को तोड़ते हुए ये अपना फर्ज नहीं निभा रहा है। सुप्रीम कोर्ट में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाहीअ ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते ॿुधणी अदालती मुआविन मंज़ूर मलिक दलील ॾींदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शरीक जवाबदार जी सज़ा बरक़रार रखी हुई। अहमद रज़ा कसूरी जी दरख़्वास्त ते केस दाख़िल कयो वियो हो। इहो अहम आहे त क़त्ल जे पहिरियां जांच बंदि कीअं थी ऐं ॿीहर कीअं शुरू थी। पहिरियां जांच बंदि कंदे चयो वियो त जवाबदारनि जो को पतो न पियो। पुलिस मैजिस्ट्रेट खे केस दफ़्तर करण जी दरख़्वास्त कई हुई। मैजिस्ट्रेट जो अॼु ताईं ऑर्डर बरक़रार आहे पर FIA धार जांच कई। इहो सिर्फ़ तासुबी न पर बददियानती हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरकारी सुप्रीम कोर्ट पहुची ॿुधणे जी कार्रवाई ॾिठी। इलेक्शन कमीशन जो 1 मार्च ते सदारती इलेक्शन शेड्यूल जारी करण जो ऐलान। असेंबलियुनि जी पहिरीं सीट इलेक्शन खां पोइ 21 ॾींहनि में हुअणु ज़रूरी आहे। बदहनामे मूजिबि 29 फरवरी ते समूरियूं असेंबलियूं वजूद में अची वेंदियूं। 29 फरवरी ते सदर जी चूंड लाइ घुरिबल इलेक्टोरल कॉलेज जी तकमील थी वेंदी। सिंध जो नओं चूंडियल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु अहदे जो कसम खणंदो। शाम 6 वॻे गवर्नर हाउस में रचियल हलफ़ बरदारी तक़रीब दौरान गवर्नर कामरान टिसवारी मुराद अली शाह खे कसम खणाईंदो। हलफ़ बरदारी तक़रीब में पीपल्स पार्टी जा अॻवान अॻूणा सूबाई वज़ीर कारोबारी अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। सिंध काबीना में 18 वज़ीर 5 सलाहकार ऐं 15 खां वधीक ख़ासि मददगार शामिल करण जो फ़ैसिलो। 190 मिलियन पाउंड केस में PTI बानी ऐं बुशरा बीबी ते फर्ज़ जुर्म लागू। एहसाब अदालत रावलपिंडी जे जज नासिर जावेद राना अडियाला जेल में 190 मिलियन पाउंड केस जी ॿुधणी कई। बुशरा बीबी खे बनीगाला सब जेल मां अडियाला जेल मुंतकिल अदालत करे अदालत में पेश कयो वियो। PTI बानी ऐं संदसि घरवारी ॾोह क़बूल करण खां इनकार करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणीअ ते सरकारी शाहिदनि खे तलब करे वरितो।
सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी औरतुनि ऐं अक़लियतुनि खे मख़सूस सीटूं ॾियण बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। चीफ इलेक्शन कमिश्नर समूरियूं दरख़्वास्तूं गॾाइण जी हिदायत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कई। नून लीग अॻवान आज़म नसीर तारड़ चयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल पार्लियामानी जमात ई नाहे त मख़सूस सीटूं कीअं वठी सघे थी। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त इहे समूरा मामला फ़ैसिले लाइ इलेक्शन कमीशन ते छॾियो। इलेक्शन कमीशन जे मेंबर इकरामुल्ला चयो त नून लीग पीपी ऐं MQM जी दरख़्वास्त आहे त मख़सूस सीटूं हिननि में विरहायूं वञनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे बैरिस्टर अली ज़फ़र चयो त समूरियुनि दरख़्वास्तुनि जूं कापियूं ॾिनियूं वञनि। हू सुभाणे दलील ॾींदो। पीपी जे फारूक एच नाइक चयो त इलेक्शन कमीशन मामले ते पार्लियामानी जमातुनि खे दुर बणाए नोटिस जारी करे। इलेक्शन कमीशन ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। मख़सूस सीटुनि जे फ़ैसिले ताईं क़ौमी असेंबली जो इजलास गैर आईनी हूंदो। PTI अॻवान बैरिस्टर गौहर चयो आहे त मख़सूस सीटुनि जो फ़ैसिलो थियण ताईं असेंबली जो सेशन नथो थी सघे। उमीद करियूं था त इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो इंसाफ़ ते ॿधलु हूंदो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सीटुनि ते ॿियो कंहिंजो बि हक़ नाहे। सऊदी रॉयल फोर्सिस जी पाक फौज सां गॾु ऑनलाइन जॉब ट्रेनिंग जी पुॼाणी वारी तक़रीब रॉयल सऊदी लैंड फोर्सिस सां ट्रेनिंग जो मुल्तान में मुनक़िद कई वई। ISPR मूजिबि कोर कमांडर मुल्तान ख़ासि महिमान तौर मुशाहिदो कयो। ट्रेनिंग जो मक़सदु ॿाहिराणनि लाॻापनि खे वधीक मुस्तहकम करण ऐं गॾियल रोज़गार खे हथी ॾियणु हूंदो। ट्रेनिंग जो मक़सदु हिक ॿिए जे तजुर्बनि खां फ़ाइदो वठण बि आहे। ॿिए तरफ़ पाक फौज कंट्रोल लाइन ते भारतीय फौज जो ड्रोन किराए तबाह करे छॾियो। ISPR मूजिबि भारतीय फौज जो क्वाडकॉप्टर पाकिस्तानी इलाइक़े जे जासूसी करे रहियो हो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड खे 5 वरी मुकमल। पाकिस्तान जी हथियारबंद फौज चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ जो पैगाम। ISPR मूजिबि 27 फरवरी 2019 जे तारीख़ी ॾींहुं पाकिस्तानी अवाम जे अज़म ऐं हथियारबंद फौज पारां पेशेवरानी महारत जो मुज़ाहिरो कयो वियो। पाकिस्तान भारत जी अगराई जो जवाबु ॾिनो। स्ट्रेटिक दूरंदेशी सां भारतीय पायलट खे गिरफ़्तार कयो वियो। इलाक़ाई सलामती ऐं अवाम ख़िलाफ़ अगराई जो हर भेरे भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। बिजली 1 महीने लाइ 7 रुपया 5 पैसा फ़ी यूनिट महांगी थी वई। वाहिपेदारनि ते GST समेत 60 अरब रुपयनि जो वाधो बार पवंदो। बिजली जनवरी महीने जी फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। वाध मार्च जे बिलनि में उगाड़ी वेंदी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि ते नई वाध लागू न थींदी। एंटी करप्शन कोर्ट कराची में इंटरमीडिएट नतीजनि में फेरफार वारो केस। अदालत केस में नामज़द 6 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इंटर बोर्ड जे अॻूणे चेयरमैन सईदुद्दीन, नसीम मेमुन, अॻूणे कंट्रोलर इम्तिहान अनवर आलम, ज़हीरुद्दीन भुट्टो खे 1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। केस जी जांच अफ़सर खे नोटिस जारी। 29 मार्च ताईं जवाब तलब। एंटी करप्शन अख़्तियारनि मूजिबि जवाबदारनि ते इंक्वायरी कमेटी जी सिफ़ारिश ते केस दाख़िल कयो वियो आहे। बदीन जे डिस्ट्रिक्ट जेल मां कैदी रूपचंद भील पुरस्कार नमूने फरार। इंतज़ामिया में थरसुलो। जेल मां कैदी फरार नाहे थियो। जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त अंदरि किथे लिकी वियो आहे। ॻोल्हा कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जी अॻकथी। PDMA अलर्ट जारी करे छॾियो। PDMA मूजिबि 1 मार्च खां सूबे में मथांहीअ वारनि इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। मकानी इदारा ऐं लाॻापियल खाता पाणीअ जी निकाली लाइ इंतज़ाम मुकमल कनि।